कराची, हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि में अॼु खां अरबा ताईं तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु ख़ैबर पख्तूनख्वा, पंजाब, सिंध, इस्लामाबाद, गिलगित बल्तिस्तान, कश्मीर ऐं उत्तर ओभर बलोचिस्तान में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि ईंदड़ 2 ॾींहनि दौरान हैदराबाद, ॼामशोरो, सखर, लाड़काणो, कशमोर, शिकारपुर, जेकमाबाद, नवाबशाह, दादू, डेरा बुगटी, जाफराबाद, नसीराबाद, लसबेला ऐं खुजदार में बि बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते मुसाफ़िरनि ऐं सियाहनि खे वधीक मुहतात रहण ऐं गैर ज़रूरी सफ़र खां पासो करण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। ॿिए तरफ़ सूमर जी राति लाहौर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात पई, जॾहिं त कसूर, चोनिया, शेखुपुरा, मुल्तान, फैसलाबाद, टूबा टेक, सिंध, रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में बि बरसात पई। उन खां अलावा DI खान समेत ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि चलास ऐं अस्तूर ताईं बरसात पई। बरसातुनि सबबि नालनि में हेठाएं दर्जे ते ॿोॾि अची वई आहे। ख़ैबर पख्तूनख्वा, पंजाब, कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं उत्तर बलोचिस्तान जी नदियुनि ऐं दरियाहनि में चाढ़ जो ख़तरो आहे।